नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ में खजनि जो अनमोल फसल तयारु थी वियो। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो पीर ॻोठ में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नौमान अली। लगाया विया आहे ऐं पिण में मौजूदु मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जेके ही ख़ारकूं आहिनि कीअं ॿूटा अचनि ऐं मज़दूर किथां किथां को कमु करणु अचनि था ऐं हिते हिननि खे छा अघु मिले पियो। ही ख़ारकूं जेके मार्केट ताईं कीअं थियूं पहुचायूं वञनि। अचो त हिन हवाले सां हिकु मौजूदु मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु। तारीख़ घणी मिली? तारीख़ 600 थी मिले। तारीख़ सां मुतमिल आहियो? जी जी ईट जो ॼाण अची पोइ ॿिनि टिनि ॾींहंनि खां पोइ हिते ई कंदासीं सर। मार्केट में रेट जाम आहे। रेट जे लाइ गवर्नमेंट का कहिड़ी अपील कयो? गवर्नमेंट खां इहा अपील कंदा त कंप्यूटर कांटे ते तौर कराई वञे, शायदि तौर में ॿुधाई कटोरी कई थी वञे। हमारा कीअं तयारु थियनि पिया? छोरा सही में विझी बाढ़ तयारु थियनि पिया। अच्छा, घणो टाइम हिन में बचनि था? तक़रीबन 15-10 मिंट खाई ॾिए पई। ॿियो रंग काट वारनि में छा पवंदो आहे, हिन कारनि में छा पवंदो आहे? रंग काट ॻाढ़ो थींदो आहे, कारो कारो थींदो आहे। ॻाढ़ो जेको हूंदो आहे रॿा वारो हूंदो आहे। हुन में सिर्फ़ु रंग पवंदो आहे? सिर्फ़ु रंग पवंदो आहे, कारनि में का शइ नथी पए। न कारनि में नथी पए। नाज़रीन, जीअं त पीर जे ॻोठ में मौजूदु पिण ते मज़दूरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुननि जो चवणो त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां सालियाने फ़सुलु कमाइण जे लाइ पीर जे ॻोठ में पहुता आहियूं आहिनि। जेके बेघर हुया, जेके ख़ारकुनि जा मालिक हुया खजनि जा, उन्हनि जो चवणो त ख़ारकुनि जो अघु न हुजण जे करे असीं सख़्तु परेशान आहियूं। बारिशुनि जी मौसम पई हले ऐं उन्हनि सिंध गवर्नमेंट खां अपील कंदे चयो आहे त जेके ख़ारकुनि जो अघु आहे उहो वधाए ॾिनो वञे जीअं असांजूं मुश्किलातूं दूर थी वञनि। कैमरामैन टीम सां गॾु नौमान ख़ास के लिए अवामी न्यूज़ पीर जो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।